फलम्मा जअला लहू शुरका फीमा आताहुमा, फरमाए जॾहिं ज़ाल ॻरी थी पई उम्मीद सां थी पोइ ॿई मूंखे सॾींदा ज़ाल लॻ पई दुआऊं करे त मुड़ुस लॻ पेक औलाद अता कयो, रंग जो बि कारो कलूटो कांग जहिड़ो न हुजे, अछड़ो पुटड़ो अता कर, न को उन्हनि में छा असीं ॿई तुंहिंजा शुक्रगुज़ार थींदासूं। चइना कम फाथल अथनि, अञा कम हमरा जो फाथल आहे, अञा ॿार ॼाओ कोन्हे, मां जे पेट में आहे। ॿई जी फज़ू दुआ नरीद अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ضل वग़वा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यदुर्रुहुम व ला यनफअहुम वयक़ूलून हाउलाइ शुफ़ाअउना इन्दल्लाह। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्द व सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए, जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन
साकी कौसर अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक पे हुजन, जिनके अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत लाइ मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात हाँ बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अज असां पंहिंजे माहौल ते नज़र रखूं, पंहिंजे माशरे खे ॾिसूं था, तौहीद अणलभ आहे। शिर्क आम है। माण्हुनि तौहीद खे सम्झो ई कोन्हे। अल्लाह जी ज़ात सां शिर्क, उन जी सिफ़तुनि में शिर्क, हर लिहाज सां तव्हां ॾिसो तो केतिरा इंसान शिर्क में मुब्तला आहिनि। केॾो वॾो गुनाह है। ऐं शिर्क के शिर्क सम्झनि ई कोन था। अल्लाह ताला मक्के जे मुशरिकनि जो भी जिक्र कयो आहे। हाणे तव्हां ॾिसजो त खालिक़े कायनात हुननि खे मुशरिक छा लाइ चयो? किथे इहे ॻाल्हियूं असांजे अंदरि त दाख़िल कोन्हनि। ॻाल्हि ज़हन में रखिजो, इंसान हिन दुनिया मां हलियो वियो, फोत थी वियो, मुशरिक न आहे। उनजी बख़्शिश जो आसरो आहे, उम्मीद आहे। पर जेकॾहिं वॾो नेकोकार बि आहे, भलायूं करण वारो, रोज़ा रखण वारो, हज अदा करण वारो, ज़कातूं ॾियण वारो, ज़र्रे बराबर शिर्क जी मिलावटनि जे अक़ीदे में आहे, मरी वियो, हिन शख्स जी बख़्शिश न थींदी। रब जो फ़ैसिलो। शिर्क जो को हिकिड़ो क़िस्म कोन्हे। मक्के जा माण्हू जिनखे अल्लाह तबारक व तआला मुशरिक पियो चवे, छा अल्लाह खे कोन मञींदा? छा रब जी ज़ात जा उहे मुनकर हुआ? छा कुल लिमनिल अर्दु मन फ़ीहा इन कुंतुम तअलमून सयक़ूलून लिल्लाह कुल फला तज़क्करून। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मक्के जे काफ़रनि खां हिकिड़ो सुवाल कर, ही ज़मीन जेको कुछ ज़मीन में कंहिंजे लाइ, सयक़ूलून लिल्लाह, जिन मुशरिकनि जे आवाज़ वात मां आवाज़ इहो निकिरंदो, इहो सभु जो सभु अल्लाह जे लाइ। ज़मीन जे पैदा कंदड़ वो त आसमान जो पैदा कंदड़ हो, अर्श अज़ीम जो पैदा कंदड़ हुआ। यानी अल्लाह कुरान में साफ़ तो फरमाए त जिनखे मूं मुशरिक चयो आहे मक्के जा माण्हू, इन्हनि खां मुंहिंजा पैगंबर सूरत मोमिनीन में कीअं सुवाल कर, ही ज़मीन जेको कुछ ज़मीन में आहे इहो कंहिंजो आहे?
यो कोन चवंदा त लात जो आहे, मनात जो आहे, उज़ा जो आहे, हुबल जो आहे, या असांजे फिलाणे माबूद पैदा कयो। न, ज़बान मां इहे ई लफ़्ज़ कढंदा त पैदा कंदड़ त रब जी ज़ात आहे। अलाह मुशरिक छो पिया चवनि? रब खे त मञंदा हुआ। وَيَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَضُرُّهُمْ وَلَا يَنفَعُهُمْ وَيَقُولُونَ هَؤُلَاءِ شُفَعَاؤُنَا عِندَ اللَّهِ अल्लाह चए थो इबादत कंदा अहिड़नि जी जेको उन्हनि खे नफ़ो ॾे न नुक़सान। छा चवंदा? هَؤُلَاءِ شُفَعَاؤُنَا عِندَ اللَّهِ इहे असांजा अल्लाह वटि सिफारशी आहिनि। इन्हनि जे वसीले असांजी अल्लाह ॿुधे थो, इन्हनि जे मुहाबे असांजी ॿुधे थो। अॼु तो वटि वसीलो मुहाबो आहे या कोन्हे? क़ुर त क्लियर पियो चए, सूरह यूनुस आहे, पढ़। पहिरीं तस्दीक कराए त मुशरिकनि खां पुछ ज़मीन आसमान जो पैदा कंदड़ केरु आहे, अर्श अज़ीम जो मालिक केरु आहे, पनाह ॾियण वारो केरु आहे। पाण ताईं कंहिंजी पनाह में चए कोन थो कंहिंजी ज़ात आहे, त चई हिकिड़ी ज़बान में चवंदा अल्लाह जी ज़ात आहे। पोइ अल्लाह हिन खे मुशरिक पियो चवे, वजह कहिड़ी आहे? चई इबादत था कनि अहिड़नि जी जेको नफ़ो नुक़सान खे नथा रसाए सघनि। पर हिन जो अक़ीदो छा आहे? हाउलाए शुफाउना इंदल्लाह। बाबा असां गुनाहगार आहियूं, असांजी ॿुधे कोन थो ऐं हिननि जी टारे कोन थो। अॼु आहे कोन्हे अक़ीदो? अॼु बि मुशरिक जो अक़ीदो आहे त अल्लाह जा नेक माना, अल्लाह जा वली इहे कमाए करे सुतान असांजी हिननि जे साम्हूं, ऐं ही वरी अल्लाह जे साम्हूं असांजो बयानु कंदा। रब क़ुर में क्लियर पियो चवे त मुशरिक मके जा छा चवंदा त बाबा ही ठीकु आहे, नफ़ो नुक़सान हिन वटि आहे या कोन्हे, पर असांजा सिफारिश आहिनि अल्लाह वटि। अॼु बि तूं साॻी ॻाल्हि करीं थो न? अॼु बि तुंहिंजा मुख़्तलिफ़ रब बननि, मुख़्तलिफ़ तुंहिंजा महबूद आहिनि। ख़ुदि काबतुल्लाह जे अंदरि 360 महबूद हुआ उन्हनि जा। को मारण वारो, को जीअरण वारो, को निंगरी ॾियण वारो, त को छोकिरो ॾियण वारो, को बेड़ो ग़र्क़ करण वारो, को ॿियो बेड़ो तारण वारो। चंदान साईं अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह 12 साल बुॾल बेड़ो वापसि कयो ऐं हमरा ॿाहिरि निकितो। ऐं चवंदा त रूड़ी किनारे ते मूंसां गॾियल ख़ाली 12 मिंट तोखे अंदरि था कयो, पोइ जेके वणी वेठो सभु। 12 साल त परे जी ॻाल्हि आहे, 12 मिंट तोखे अंदरि रखूं था, पोइ थी वञे अलाह जे हवाले। पोइ तुंहिंजे माउ पीउ खे, दुनिया जी ताक़त खे पियो वेठो सॾु, ॾिसूं तोखे केरु थो जीअरो करे। 12 साल त पुरानी वॾी ॻाल्हि आहे, तूं 12 मिंट त रह अंदरि। हुनजो बि अक़ीदो मुख़्तलिफ़ असांजा। हितां कमु कोन थियो, यार हिते कमु हल त वरी फलाणी जॻह ते पहुचूं, हिते वारी खाक कम कान आई, हल तो डावरी खाक खाऊं। अबा हमरा पोतो कोने, खाक खादी काने, पुटड़ो थियो ही कोने। अरे खाकुन दे पुट थींदा छा? खाक ना मिट्टी जेके आहे तो पेट में पाइजन ज़हर है। अल्लाह जबाना पाण ते जुल्म न कर। अल्लाह हिक आहे। यूसुफ अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि जेल में कई, जेल में बगैर के डोह जे। तू देखो डी थाने में दिखार। हाँ 7 साल धनी जेल में आहे, बगैर के कसूर जे, बगैर के डोह जे। अजीज मिस्र जी ज़ाल थी चवे त यो तोखे कम करणो पवंदो, त को चवई थी न त तोखे जेल वञणो पवंदो। चए थो मुंहिंजा मौला हिन माइन जे फितने खां मूंखे पनाह, मूंखे जेल मंज़ूर आहे, जेल मूंखे क़बूल आहे। जवानो तव्हां जे लाइ मुंहिंजे लाइ सबक़ आहे। वॾे घराणे जी औरत आहे, मालदार आहे, हुस्न आहे, बुराई लाइ थी सॾे, धमकियूं थी ॾे सभिनी जे साम्हूं। क़ुरान गवाह आहे, पढ़ी ॾिस न क़ुरान। माइन जे साम्हूं चए थी त ॻाल्हि ॿुधो, इहो साॻियो त यूसुफ अल्लाह पूरी दुनिया जो अधो सुन ॾिनोसि। जॾहिं आयो साम्हूं, इन हादा इल्ला मलकुन करीम,
माइन जा वात पटजी विया चवण लगा हाय बाक़ी ही त इंसान कोन थो लॻे हेड़ो सुहिणो त फ़रिश्तो थो लॻे कि इहा ई ॻाल्हि आहे जेको न ते फिदा थी वई आहियां जेकॾहिं इहो न कयई कमु जेको चवांसि थी त हिनखे जेल में वञणो पवंदो रब हब लई सिजन ओ मौला मूंखे जेल मंज़ूर आहे पर हिननि जे चकर खां मूंखे पनाह ॾे जेल में ॿिनि हमराहनि ख्वाब ॾिठो आया यूसुफ अलैहिस्सलाम तू ॾाढो चङो माण्हू आहे असां में यार असां ख्वाब ॾिठो आहे ॿिनि असां ख्वाब ॾिठो आहे असांखे ताबीर ॿुधा यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो त ही माण्हू मजबूर आहिनि कंहिं कम सां आया आहिनि छो न हिननि खे हिते तबलीग कई वञे जेल में वेही बि ॾिसो रब जी तौहीद बयान थी थिए या साहिबई सिजन अरबाब मुतफर्रिकून खैरुन मिनल्लाहुल वाहिदुल क़हार मा ताबुदून मिन दूनिल्लाहि अस्माअन सम्मयतुम अंतुम आबाउकुम मा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान इनिल हुक्मु इल्ला लिल्लाहि अमर अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु ज़ालिका दीनुल क़य्यिम वलाकिन अक्सरन नास ला यअलमून ओ मुजा जेल जा साथियो अरबाब मुतफर्रिकून खैरुन मिनल्लाहुल वाहिदुल क़हार ही तमाम मुख्तलिफ पंहिंजा रब बनाया आहिनि उहे बेहतर या हिकिड़ो रब जेको वॾो ज़बरदस्त आहे जी मुख़्तलिफ़ तव्हां पंहिंजा रब बनाया आहिनि अॼु बि मुशरिक जो हिकु हंधि ठिकाणो कोन्हे हिन जो हिकिड़ो पूॼण वारो कोन्हे यकीन कयो त दर दर ठोकरूं नसीब में अथसि कंहिं महिल हुन दर ते कंहिं महिल हुन दर ते उहो तव्हां ते रब जो एहसान आहे जो तव्हां पंहिंजे रब जे साम्हूं झुको था जंहिं नक ठाहियो आहे उन मालिक जे साम्हूं मुंहिंजो तव्हांजो नक आहे जंहिं पेशानी ठाही आहे उन मालिक जे साम्हूं पेशानी आहे जंहिं गोॾा ठाहिया आहिनि जे गोॾा घसनि था सो बि धणीअ जे साम्हूं जेकर असांजा हथ ज़मीन ते आहिनि सो बि धणीअ जे साम्हूं जे असांजा पेर ज़मीन ते लॻल आहिनि सो बि धणीअ जे साम्हूं ॿिए जे दर ते न असां डिघा थिया आहियूं न मालिक तौफ़ीक़ ॾींदो जी मुंहिंजा जेल जा साथियो ही मुख़्तलिफ़ तव्हां पंहिंजा रब ठाहिया आहिनि इहो बहितर आहे या हिकु अल्लाह वाहिदुल क़हार अकेलो बाहे पर अथव वॾो ज़बरदस्त मा ताबुदून मिन दूनि इल्ला अस्मान सम्मयतुम अंतुम आबाउकुम मा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान जिन मालिक खां सवाइ जिन जी बि तव्हां इबादत पिया कयो ये नाला जेके तव्हां रखिया आहिनि तव्हां ई तव्हांजे अबनि ॾाॾनि रखिया आहिनि अल्लाह तव्हां लाइ का बि चिठी का बि सनद का बि रसीद का शइ तव्हां ॾे कान मोकिली आहे अॼु बहन सी वॾो गोश्त अथव हा ही दातार अरे दातार मुझे रब जी रात आहे केतिरियूं तव्हांजूं सरकारूं अल्लाह छा थो फरमाए इल्ला अस्मान सम्मयतुम अंतुम आबाउकुम मा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान ये मुख़्तलिफ़ तव्हां जेके महबूदनि जा नाला रखिया आहिनि ये तव्हां ई तव्हांजे अबनि ॾाॾनि रखिया आहिनि अल्लाह चए थो मूं नाला कोन रखिया आहिनि तव्हां वटि का बि सनद का बि चिठी न आहे हिकु अल्लाह आहे बसि उनजी ज़ात आहे उन खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे इबादत सिर्फ़ु उनजी थींदी पर अल्लाह फरमायो त हिन जे पोयां लॻा पिया आहिनि त ये असांजी अल्लाह ॿुधे कोन थो हिन जी टारे कोन थो सुवाल इहो पैदा थो थिए तव्हां अंदाज़ो कयो त कंहिं माण्हू खे तव्हांखे सिफारिश करणी आहे ॻाल्हि सम्झो तव्हां उन विच वारे माण्हू खे चवंदो ॿुधंदो त कंहिं सिफारिश कंदो न की न बाबा तव्हांजो कंहिं माण्हू में कमु फाथल आहे हाणे तव्हां कंहिं माण्हू खे ॾिसो था हींअर ॻाल्हि मञे कोन थो त विच माण्हू खे चवंदो उहो ॿुधंदो त तव्हांजो अॻियां ॻाल्हि ॿुधाईंदो न अल्लाह चए थो तव्हां जिन खे बि वसीलो बनायो आहे मुहाबो बनायो आहे विच में पहिरीं ॻाल्हि त ॿुधनि ई कोन था पोइ मूं सां कीअं ॻाल्हि पहुचंदी पहिरीं ॻाल्हि जी ज़हन में रखो त जेसिताईं जे तव्हां होॾे वञो था जिन ॾे उहे ॿुधनि ई कोन पिया त मूं ताईं इहा ॻाल्हि कीअं पहुचे लहू दावतुल हक़
वल्लज़ीन यदऊन मिन दूनी ला यस्तजीबून बिशैइन इल्ला कबासित कफ़ैन अलमा लियबलुग फा वमा हुवा बिबालिग़िही वमा दुआउल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल। सूरत राद 13 सिपारो। लहू दावतुल हक़, जिन मालिक के पुकारन हक़ ऐं सच्चा। के पुकारन हक़ा? दुख हुजे, सुख हुजे, आसानी हुजे, तंगी हुजे, बीमारी हुजे या तंदुरुस्ती हुजे, सफर में हुजी या हज़र में हुजी, मुसीबत में हुजी, आसानी में हुजी, गम में हुजी, खुशी में हुजी, लहू दावतुल हक़, कि उन मालिक के पुकारन हक़ ऐं सच्चा। मूंखे पुकारींदो कर, आऊं ही तुझी पुकार ॿुधण वारो आहियां, आऊं ही तुझे मसले के हल करण वारो आहियां। वल्लज़ीन यदऊन मिन दूनी ला यस्तजीबून बिशैइन इल्ला कबासित कफ़ैन अलमा लियबलुग फाह वमा हुवा बिबालिग़िही वमा दुआउल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल। जी मुखां सवाइ जिन खे बि सॼो वञे थो, ओ दुनिया वारो चो तव्हांखे मिसाल ॾियां, जी पाणी जे साम्हूं को हथ डिघा करे बीठो हुजे ऐं मिंथूं करे पाणी खे अची मुंहिंजे वात में पओ। कौन समझो? बाबा दरिया जे किनारे ते, वाटर जे किनारे ते, शाख जे किनारे ते, कूलर जे मथा, ड्रम जे मथा, टांकी जे भरसा, बोतल जे भरसा पानी हुजे, से पानी के तव्हां चो तो पानी मूंखे ॾाढी उञ लॻी बस मरां तो, महिरबानी करे अची मुंहिंजे वात में पो। छा भला कॾहिं पानी हली वात में ईंदो आहे? त वरी मूंखे ॿुधाइजो, असीं ॾिसूं करे चूं। वमा हुवा बिबालिग़िही, रब ऐलान करे छॾियो, कॾहिं बि पाणी हली करे तुंहिंजे वात में न ईंदो, कॾहिं बि उञो जेको आहे खूह उञे ॾे कोन वेंदो। कॾहिं आयो आहे छा खूह त बाबा तोखे उञ लॻी आहे तोला आयो आहियां? ईअं ई समझो त मुखां सवाइ जिन खे तव्हां सॼो पिया, इहो ई मिसाल अथव त हथ डिघा करे बीठो हुजे, मिंथूं कंदो रह, पर पाणी तुंहिंजे वात में न ईंदो। मक़सदु छा आहे त तव्हांजो सॾु धड़िन ॿुधो ई कोन्हे त मूं ताईं कीअं पहुचंदो। उन करे मुहाबे वारी ॻाल्हि, वसीले वारी ॻाल्हि खोटी आहे, इन जी का हक़ीक़त न आहे। नफ़ो नुक़सान जी हिननि जे हथ में कोन अथव। रब मुशरिक छाला पियो चए कि मुखां सवाइ जिन जी इबादत पिया कनि, नफ़े नुक़सान जा मालिक ई वारिस न आहिनि। वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउक वला यदुरुक फइन फअलत फइन्नक इज़ मिनज़ ज़ालिमीन। इन यमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु व युरिदक बिखैरिन फला राद लिफज़ली। जेकॾहिं तो अल्लाह खां वला तदउ न सॾ तूं अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंखे, तूं सॾींदो ई न, ओ फिलाना मुंहिंजी मदद के पहुच। अल्लाह छा थो चए? मूंसां गॾु कंहिंखे शरीक न कर, न सॾ। माला यनफउक वला यदुरुक, न तोखे नफ़ो था ॾेई सघनि, न तोखे नुक़सान था ॾेई सघनि। ॿई ॻाल्हियूं। ऐं अक्सर यादि रखो मुशरिक जो नुक़सान खां तव्हां भलिया वञो, तव्हांखे टप ॾींदा, न बाबा साईं तोखे ख़बर न आहे, पिट जो अहिड़ो आहे जो हिकिड़ी पिट तोखे हई न कि छा थींदो, कि पिट तोखे हई त तुंहिंजो नस्ल तबाह थी वियो, तुंहिंजो कुझु बि कोन, अड़े सड़ी वे। हा यार, हमरा थी पिट खां हाणे डिॼे पियो। केरु चयो बाबा? कई झगड़ा थिया, हुनखे मां कहिड़ा ॿुधूं। अचानक टेप बंदि कयो, ऐं अॻियां वेठो, मूं सम्झो त म्याणी वारी जंग लॻी कंहिं दौर में, होशो सीधी वारी क़बर बाहे। मूं सम्झो शायदि हिनखे यादि आयो, असांजे वॾनि वॾी महिनत कई, ख़िदमत कई, हाणे इहा जंग मैदान जो जंग हो
अज भी अंग्रेज जिंजा मरी विया हर साल 2 साल 3 साल ईंदा जो बाकायदो ते क़बर वञण जे पोयां वञे वो हिन पासे आ मज़ारो हिन पासे आ मूं समझो जिन करे मुंहिंजो उस्ताद ॾे ख़बर म्यानी ला बंदी अहिड़े मुला तोखे ख़बर ई कान्हे जो लेकिन ॿी का कहिड़ी ख़बर आहे चई ॾिसी तो साम्हूं मज़ा मुंहिंजो हा ॾिसण में अचे पई चई बाबा एॾो ॾुखियो आहे जेकॾहिं को गाने सां हिते वञे थो जी गाॾी कल्टी थियो वञे ऐं यकीन कर मौली साहिब जेकॾहिं तूं ॾंदनि भञंदे न तंहिं खां माना तुंहिंजा 32 ॾंद ख़तमु था मुंहिंजो हींअर ई गाॾी वारा त पहिरीं ताऊं ॾंद ॾिया चई बाबा तूं त लॻे थो वाह बि उस्ताद तूं त उही कोन मञंदे इहे माण्हुनि जो अक़ीदा माना डप ॾेई तव्हांखे बेवकूफ़ कंदा त ॿिया तुंहिंजो नस्ल ई सड़ी वेंदो अल्लाह छा थो फरमाए नस ॾिननि खे नफ़ो नुक़सान हिन जे हथ में कोन अथई इयं सस्कल्ला बिदुरिन फला काशिफ लहु इल्ला हू वयुरदिक बिखैरिन फला राद लिफदनी कि जेकर अल्लाह तोखे तकलीफ में रखण चाहे कंहिंजी मजाल न आहे जो तोखे तकलीफ मां कढी ॾेखारे सूरह यूनुस पढ़ क़ुरान अगे आसरो हाणे त टच खां पोइ इहो बि लही वियो अगे वरी थोरो आसरो त मन ख़ुदा कंदो कुझु पढ़ंदो पर टच जे अचण खां पोइ त हाणे हिकारी कमु लही वियो छाजो पढ़णु अरे तव्हां त ॾियो त असां मुल्लू बि जेको आहे जो क़ुर कोन वरे सो बि त साईं जेको आहे सो माशाअल्लाह टच ते थो क़ुर पढ़े मस वॻा थी कोन थो लाहे अल्लाह हिदायत ॾिनो मूं समेत सभिनी खे असां सभिनी खे फरमाए जेकर तोखे तकलीफ़ में रखणु चाहियां आहे कंहिंजी मजाल तोखे हिन तकलीफ़ मां कढी ॾेखारे जेकॾहिं तोते एहसान ई भलाई करणु चाहियां कंहिंखे मजाल आहे त तोखां मुंहिंजी नेमत खसे ॾेखारे आहे कंहिंमें जुरत तोखे मूं औलाद ॾिनो आहे कंहिंमें जुरत तोखे बे औलाद करे मूं तोखे ज़मीनदार कयो आहे कंहिंमें जुरत तोखे भींगियो करे मूं तोखे कारोबार ॾिनो आहे कंहिंमें जुरत तोखे कंगलो तंगदस करे मूं तोखे सिहत ॾिनी आहे कंहिंमें जुरत तोखे बीमार करे तोखे मूं बीमार कयो आहे केरा ॾिस तोखे सिहत ॾे मूं तोखे तंगदस्त कयो आहे केरा ॾिसां तोखे जेको आहे मालदार करे मूं तुंहिंजे कारोबार खे तबाही बर्बाद कयो आहे कंहिंजी जुरत तोखे आबाद करे ॾेखारे ॿई ॻाल्हियूं मुस्बित ऐं मनफ़ी कि यादि रख बाना नफ़ो नुक़सान मुंहिंजे हथ में आहे मुंहिंजे वस में आहे ही दुनिया जा माण्हू कुझु कोन था तुला करे सघनि ऐं इन जी ताईद थिए थी अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु वेठो सवारी ते उन ते मुंहिंजी उमिरि अञा नंढी हुई साईं जन जा सोटो आहे फरमाए छोकिरा कुझु ॻाल्हियूं ॿुधाए त हुनखे यादि रख जॾहिं बि तोखे मदद जी ज़रूरत पए फस्तैन बिल्लाह पंहिंजे रब खां मदद तलब कजां तोखे का तकलीफ़ को मसलो थिए मदद जी ज़रूरत पए कंहिंखां घुरंदे पंहिंजे रब खां घुरंदे बेड़े न वधाइजा बेड़े न निहारजा पंहिंजे रब सां लो लॻाइजा पंहिंजे रब जे दर ते जा पंहिंजे रब खां तलब कजा पंहिंजे रब खां मदद घुरजा अब्दुल्लाह ॻाल्हि ॿुधी छॾ जेकर हिन उम्मत जा सभु माण्हू हिकिड़े मैदान में गॾु थी वञनि उम्मत जा माण्हू माना पूरी दुनिया जा माण्हू सभु गॾु थी वञनि सही मुखाजी रिवायत आहे ऐं उन्हनि सभिनी जो इरादो तोखे फ़ाइदे ॾियण जो आहे ये छा ला गॾु थिया आहिनि अब्दुल्लाह खे फ़ाइदो ॾियणो आहे कि जेकॾहिं रब तोखे फ़ाइदो नथो ॾियणु चाहे गॾिजी तो कुझु कोन ॾेई सघनि सभु मिली करे बि तोखे फ़ाइदो नथा ॾेई सघनि अब्दुल्लाह वरी ॻाल्हि ॿुध जेकर इहे साॻिया माण्हू हिकिड़े मैदान में गॾु थियनि ऐं सभिनी जी चाहत इरादो आहे तोखे नुक़सान ॾियनि पर रहमान तोखे नुक़सान ॾियणु नथो चाहे ये गॾिजी बि तोखे नुक़सान नथा ॾेई सघनि छा मालूम थियो नफ़ो ऐं नुक़सान
यो रब जे वसियत में आहे, दुनिया जे कंहिं बाने जथे वस में न आहे। जुफ़त सुहब रुफ़ियतुल अक़लाम जी मस सुकी चुकी आहे, कलम खड़ी चुकान। जेको तुंहिंजे मुक़द्दर में रब खे लिखणो हुन लिखी छॾियो। दुनिया जी ताक़त तुंहिंजे नसीब खे, तुंहिंजे मुक़द्दर खे, तुंहिंजी क़िस्मत खे तब्दील नथी करे सघे। कंहिंमें एतिरी हिम्मत न आहे जो तुंहिंजी तब्दील करे। तो फरमाई ई छाला पिया जी इबादत कनि, जी नफ़ो नुक़सान हथ में त कोन हो, पर छा चवंदा हा ई सिफ़ारिशी असांजा। कुल फत्तख़ज़्तुम मिन दूनिही औलिया ला यमलिकून लिअनफुसिहिम नफ़अन वला ज़र्रा कुल हल यस्तविल अअमा वल बसीर अम हल तस्तवी ज़ुलुमातु वन-नूर अम जालू लिल्लाहि शुरका खलक़ू का खल्क़ी फतशाबहल खल्क़ु अलैहिम कुलिल्लाहु खालिक़ु कुल्लि शैइन वहुवल वाहिदुल क़हार। क्या फरमाई? अल्लाह का सवा बे के पंहिंजो दोस्त न बनाओ। कुल फत्तख़ज़्तुम मिन दूनी औलिया, जो छा ता अल्लाह का सवा ॿियनि खे पंहिंजो वली बनायो था, ॿियनि खे पंहिंजो दोस्त बनायो था, जेके पंहिंजी जान जा बि नफ़े नुक़सान जा मालिक ऐं वारिस न आहिनि, जेके पंहिंजनि बचड़नि खे न बचाए सघिया, जेके पंहिंजनि प्यारनि खे न बचाए सघिया, जेको पंहिंजो पाण खे बचाए न सघिया, जी तोखे कीअं बचाईंदा। ला यमलिकून लिअनफुसिहिम नफ़अन वला ज़र्रा, जो छा ता उन्हनि खे पंहिंजो रब बनायो आहे, पंहिंजो माबूद बनायो आहे, पंहिंजो वली, पंहिंजो दोस्त बनायो आहे, जेके पंहिंजी जान जा बि नफ़े नुक़सान जा मालिक ऐं वारिस न आहिनि, जेको पंहिंजो बीमारी खे नथा टारे सघनि, पंहिंजे प्यारे जे मौत खे नथा टारे सघनि, पंहिंजे प्यारनि जे मौत थी वियो तॾहिं बि केरु बचाइण वारो कोन आयो, पंहिंजो पाण खे बचाए कोन सघिया। ला यमलिकून लिअनफुसिहिम नफ़अन वला ज़र्रा कुल हल यस्तविल अअमा वल बसीर, जो भला अंधो ऐं ॾिसण वारा ॿई बराबर थी सघनि था। छा ख़्याल आहे? बराबर आहे? तव्हां ई फ़ैसिलो ॾियो। हिकिड़ो माण्हू नाबीन आहे, ॿियो अखियुनि वारो आहे, सॼो आहे। अल्लाह चए थो हे ॿई बराबर थी सघनि था। अमल तस्तवी ज़ुलुमात वन-नूर, जी भला ऊंदा ऐं रोशनी, ॾींहुं ऐं राति बराबर थी सघनि था। छा चवंदा बा? ॾींहुं त शींहुं आहे, चवंदा आहिनि। जेको कमु ॾींहं जो आहे सो राति जो आहे, जेको राति जो आहे सो ॾींहं जो न आहे। अल्लाह चए थो जॾहिं राति ॾींहुं बराबर कोन्हनि, अंधो ऐं सॼो बराबर कोन्हनि, त पोइ ख़ालिक़ ऐं मख़लूक़ तव्हां कीअं बराबर करे छॾिया? हिकिड़ो पैदा कंदड़ आहे, ॿियो पैदा थींदड़ आहे। ओ पीउ पुटु बराबर थी सघनि था? ज़ाल ऐं मां बराबर थी सघनि था? ज़ाल ज़ाल आहे, मां मां आहे, पुटु पुटु आहे, पीउ पीउ आहे, भाउ भाउ आहे, दोस्त दोस्त आहे। अल्लाह जो चवण इहो आहे त जेको जेको आहे उनजी उते मक़ाम ॾियो, कंहिंखां ॿियो वधायो न, न घटायो। जेतिरो जेतिरो आहे उनखे जेतिरो लहणे उहो ॾियो। अम जालू लिल्लाहि शुरका खलक़ू का खल्क़ी फतशाबहल खल्क़ु अलैहिम, जी अल्लाह सां जेको तव्हां शरीक था कयो, छा उन्हनि बि पैदा कयो आहे या अल्लाह बि पैदा कयो आहे? पोइ उन्हनि जी पैदा थियल शइ में तव्हां जेको आहे परेशानी शक में पइजी वियो। मालिक थो चवे मुखां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो पिया, पहिरीं ॻाल्हि त पंहिंजे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि, ऐं जिन खे तव्हां मूंसां गॾु शरीक पिया कयो, उन्हनि शइ पैदा कहिड़ी कई आहे मूंखे हिकिड़ी त ॾेखारियो। कहिड़ी शइ पैदा कई अथनि? ही मिटी आहे न, मिटी। केरु हिकु मिटी जी ओरिजिनल मिटी के त ठाहे ॾेखारे। ही पत्थर आहे न, वॾा जबल आहिनि, जबल त ठहियो, को पत्थर त ठाहे ॾेखारे। अल्लाह चए थो मूंखां सवाइ जिन खे तव्हां सॼो पिया, उन्हनि शइ आख़िर कहिड़ी पैदा कई आहे जो तव्हां उनजे पोयां लॻो? तव्हांजी सघ केतिरी आहे? या अय्युहन्नास ज़ुरिब मसलुन फस्तमिऊ लहू,
इन्नल्लज़ीन तदून मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लहू। जो इंसान एक मिसाल तो ॾिनो ने थी कन खोले ॿुधजो। अल्लाह छा तो मिसाल दे। ओ इंसानो एक मिसाल तो ॾियां कन खोले ॿुध। मुखां सवा जिन खे बि तव्हां सॾियो पिया, जिनजे लाइ नज़रो न्याज़ कयो था, जिनजे लाइ ॿकर बि कहो था, जिनजे लाइ ढगा बि कहो था, वॾा वॾा पाॾा बि कहो था, कोन्हा न मञो। अल्लाह जे नाले खां सवाइ ॿियनि जे लाइ ख़ैरातूं कंदा आहिनि। लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। अल्लाह ऐलान पियो करे पंहिंजे आख़िरी किताब में चीकड़ी मख बि नथा बनाए सघनि। छा मख त ॾिठी अथव न हींअर फिरनि पई माशाअल्लाह, केॾी प्यारी लॻंदी आहे, तुंहिंजे न चाह में किरंदी आहे, केॾो बुछड़ो मुंहुं कंदो हुई यार, मख किरी पई। अल्लाह हिकु हकीर शइ जो मिसाल ॾिनो बाना। मूंखां त तूं त पुटनि जो घुरंदो हलियो थी, पुटड़ो पुट जी 1.5 फुट जो परे जी ॻाल्हि आहे, हिकु ज़रे बराबर मख आहे की मख त बनाए ॾेखारीनि। लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। हिते लाम माना रंजी माना हरगिज़ न नेवर, जो कॾहिं नथो थी सघे त मुखां सवा को मख बनाए सघे। पुट त परे जी ॻाल्हि आहे, जी पहिरीं मख जिन खे मुखां सवा सॼो पिया न, हिन खे चयो साईं मख त बना। तव्हांजी माशरे जी किरल में किरल शइ आहे। उहो रब आहे जे तव्हांखे इंसान बनायो, जे तव्हांखे औलाद सां नवाज़ियो। फलम्मा अस्कल दावल्ला रब्बहुमा लैना तैतना सालिन लनकूनन मिन शाकिरीन। फलम्मा सालिन जअला लहू शुरका फीमा आताहुमा। फरमाए जॾहिं ज़ाल गरी थी पई उम्मीद सां थी, पोइ ॿई मूंखे सॾींदा आहिनि। ज़ाल लॻ पई दुआऊं करे त मुड़ुस लॻ पई औलाद अता कयो, रंग जो बि कारो कलूटो कांग जहिड़ो न हुजे, अछड़ो पुटड़ो अता कर। लनकूनन मिन शाकिरीन। असीं ॿई तुंहिंजा शुक्रगुज़ार थींदासूं। चइना कम फाथल अथनि, अञा कम हमरा जो फाथल आहे, अञा ॿार ॼाओ कोन्हे, मां जे पेट में आहे। ॿई जी फज़ू दुआ नरीद। जॾहिं इंसान फासंदो आहे त चयो रहम कयो मांसि, ईअं अखियूं निभागो फेरे वियो ॼण त हिनखे का तकलीफ़ पहुती कान हुई। एॾे अची दगाबाज़, एॾो बेवफ़ा सॾींदा आहिनि भई। अल्लाह नेक औलाद सुठो ॾिजाओ, प्यारो औलाद। फलम्मा आताहुमा सालिहा। जी सही सलामत औलाद अता कयो मान। अख बि ॾिनोमांसि, ॿई कन ॾिनामांसि, नक बि ॾिनोमांसि, अखियूं बि ॾिनियूं मांसि, हथड़ा बि अथसि, पेर बि अथसि, मर्द या छोकिरी या छोकिरो ॾिनोमांसि। चई जॾहिं औलाद ॾिनोमांसि जअला लहू शुरका। चई हाणे मूंसां गॾु ॿियनि खे शरीक करणु लॻा। पहिरीं त मूंखे पे सॼो हमरा जो कमु निकिरी वियो। चई ही त जेको आहे ॿकर सां नांगे छा ते कोहबो। वाह वाह। पोइ बास बि बासे। जी हां तू बासू में बासी। अरे उन वक्त बासी यार चवियार मूंखे मुखां दुआऊं छो पे घुरी, तोखे ख़बर ई ते मुखां सां ॿियो को पैदा करण वारो न आहे। जी कम निकितो कोन्हे, हमरा अखियूं फेरे वियो। ते जेके सुन्नतूं लिखियल आहिनि, माना शुरू खां वठी मुछूं हल्कियूं करण, इहा सुन्नत आहे। दाढ़ी छॾण, इहा सुन्नत आहे। बाबू घणे जाम 20-25-30 ख़र्च करे असां ईअं विरायूं। 2-3 किलो चांवर जा आणे पोइ माण्हुनि खे सॾु ॾींदासूं, पोइ दावतूं कंदासूं तोहरनि जूं, पोइ असांखे लिफ़ाफ़ा ॾींदा, ख़र्च कंदा। 50,000 घटि में कमाईंदासूं, 2.5 लख 3 लख। माना हिते बि धोखो। तोहर जे भत जी तोखे दावत आहे। इहे कम जो न आहे
थे वो ख़र्च करवाऊं समझा तो तोलो बार कौन थी ना बार सवाल कहाँ थी ना तोलो कौन अॼुकल्ह 2000 जो तोलो आहे सोन कोन्हे चांदी हल्को आहे ख़ैरात करणी आहे अल्लाह जो शुक्र अदा करिणो आहे ऐं हिन जे तरफ़ां हिकु बकरी या छेली या छेलो जेको त हिते अल्लाह चए थो दारून ख़लक़ू ओ मूंखे छॾे करे जिन जे दरनि ते तव्हां पिया आहियो मूंखे ॿुधायो त पैदा कहिड़ी शइ कई आहे क़यामत जे ॾींहुं ॾाढो ॾुखियो मामिलो थो ही जेके आसरनि ते वेठा आहिनि इन में तुंहिंजो कसूर आहे पैगंबर साहब जी सुन्नत तूं मुंहिंजो करे हदीस जो किताब ॿुधो अथई करे पियो कि न मुंहिंजो पोइ तूं तव्हां छो पियो करे तुंहिंजो फर्ज़ आहे त मूंखां इहो सुवाल कर त मौलवी साहब तो जंहिं तरीक़े ते निमाज़ पढ़ाई आहे इहो असांखे हदीस मां ॾेखार इहो तुंहिंजो सुवाल ग़लति पोइ सिफारिश करन अल्लाह असांजो हिसाब करे नूह अलैहिस्सलाम चवंदो ॻाल्हि आहे त रब मूंखे चयो त नूह तूं अहिड़ी आहे जॾहिं बि घुरंदे कबूल कई वेंदी मूं पंहिंजी क़ौम जी तबाही जे लाइ घुरी छॾी नफ़्सी 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 बेली मूंखे त पंहिंजो ख़तरो लॻो पियो आहे कुझु कोन थो करे सघां तव्हां वञो इब्राहिम अलैहिस्सलाम माण्हू इब्राहिम अलैहिस्सलाम ॾींदा कि तव्हांखे अल्लाह पंहिंजो दोस्त बनायो अल्लाह क़ुरान में चयो माण्हू ईसा अलैहिस्सलाम ॾींदा तव्हां उहे नबी जेके अल्लाह बग़ैर पीउ जे पैदा कयो ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी इन मसल ईसा इंदल्लाह का मसल आदम ये दुनिया वारो ईसा जे मामले में तव्हां एॾा परेशान ऐं तव्हां शिशदर छो थी विया आहियो हैरान छो थी विया आहियो कि तव्हांजे साम्हूं त आदम जो मिसाल आहे जंहिंजा ॿई कोन न मां हुस न पीउ हुस थी तो आहे शइ थी पवंदी आहे उहा शइ पुछंदी न आहे त साईं कीअं थिया न मुंहिंजो चवण जो थियण फौरन ईसा अलैहिस्सलाम को अर्ज़ कंदा त भई आऊं कोन थो चई सघां माना सभु नबी चवंदा अल्लाह एतिरो त कावड़ में आहे इन खां पहिरीं असां कॾहिं कावड़ में कोन ॾिठो न बाबा असां कोन था ॻाल्हायूं पोइ छा कयूं तव्हां वञो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में हलियो काफ़ी देर ताईं सजंदो उहे कलिमात उहे दुआऊं में अल्लाह सेखारींदो अताईं कंहिं कोन सिखियूं हूंदियूं आख़िर काफ़ी वक़्त जॾहिं गुज़रंदो हुकुम थींदो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरफा रअसक पंहिंजे मथे मुबारक खे मथे कयो जेको चवंदो त ॾिनो वेंदो अल्लाह उम्मती अल्लाह मुंहिंजी उम्मत जो हिसाब कर छा मुंहिंजी उम्मत जो हिसाब कर अल्लाह फरमाईंदो ए मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70,000 माण्हू तव्हांजी उम्मत मां अहिड़ा आहिनि जिन खां हिसाब ई न आहे उनखे सिधो जन्नत में वठी वञो को पुछाणो कोन्हे घणा माण्हू 70,000 ये खुशनसीब माण्हू हूंदा जंहिंजे लाइ वज़न ई क़ाइम कोन थींदो माना 70,000 माण्हू बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा एक रिवायत में आए तो माण्हू अर्ज़ कयो साईं 70,000 जी निशानी कहिड़ी आहे ये 70,000 माण्हू हूंदा केरु पाण फरमायूं ये अल्लाह ते तवक्कल करण वारा हूंदा ये मुशरिक न हूंदा ये निभाग वठण वारा कोन हूंदा निभाग समझो था न यार सुबुह साण जो मुंहुं ॾिठो मैं सॼो ॾींहुं कमु कोन थियो वाह भैया तूं वॾो सुभाॻ हुई तुंहिंजे मुंहं में त नूर पियो वसे अहिड़े तोखे ॾिसी त माना हर को दुकान में विहारींदा साईं चांहि पी वञा यार अॼु मुंहिंजी अखि पई फड़के मुंहिंजो ड्राफ जी स्टैंड आहे कुझु कोन थींदे न बा अखि फड़के पई माना को महिमान ईंदो अॼु हथ में ख़ारिज आहे मुंहिंजे 2 टे हणजी तुंहिंजी ख़ारिज ख़तम थी वेंदी अॼु यार घर ते कांग पे कां कां कयो लॻे तो महिमान ईंदो मगरिब खां पोइ न घर में ॿुहारो न ॾिजो छो कि ॿाहिरि तीली तीली थी वेंदा रो पिणे मरे त मुंहिंजे साण केतिरा ॾींहं था रहो ईमानदारी ॿुधायो त जेसीं ताईं अबो आहे कम में गुज़ारो आहे
अबो मो कोने या खट ते माना पियो आहे इहो मूंखे तव्हांखे फिक्र थींदो त यार घणी ॾे साओ साल बनी केतिरी आहे फलाणी केतिरी आहे ऐं तीला पर कीअं तीलो तीलो थींदो ची रात जो कंहिंखे वरी जेको आहे न उधारा पैसा कोन ॾिबा अरे वो मरे पियो मिसकीन बणाए अस्पताल खणी वञिणो आहे चिना सुबुह मरे हींअर पियो तूं सुबुह जो पैसा ॾींदे जिन बाबा वॾा चई विया त इहे वणिया चई विया वॾा कहिड़ा चई चओ सिधो सोचो त मुस्लमान जो त कमु कोन्हे इहो ची मगरिब खां पोइ कंहिंखे लूण न ॾिजां कहिड़ो तरीक़ो इहो त आंदो किथां जी सफर जे महीने में सफर कोन कबो सफर जे महीने में शादी कान कबी अल्लाह सुन छा पर ला सफर वाला आदवा मना याद रखो ये सब जहालत ज़माने ॻाल्हियूं अञा ताईं अॼु माण्हुनि में अथव सफर में माण्हू शादी कोन कंदा आहिनि न यार निभागो महीनो आहे अस्तगफिरुल्लाह तव्हां किथां बि शयूं फरमाए निभाग वठण वारा कोन हूंदा ये बीमार थींदा त दम कोन कराईंदा बीमार थींदा त हलड़े तोखे त तावीज़ एतिरा बदलनि जो ऐं चवंदा त निभागे जो किथे कंध न भॼी पए हथनि में कंहिंखे कारो धागो कंहिंखे साओ धागो कंहिंखे नीरो धागो कंहिंखे फिको धागो ख़ैर त धागा वॾा अथई मन तअल्लक़ तमीमत फ़क़द अशरक जंहिं तमीमा ए धागा धुआ जेके बि ॿधा हुन शिरक कयो पाण फरमायो निसाई जी रिवायत आहे जंहिं धागो खणी हुन में उनखे तव्हां बंदि कयो उनखे गंढ ॾिनो ऐं गंढ ॾे फूक ॾिनई पाण फरमायो ने जादू कयो जंहिं जादू कयो हुन शिरक कयो अरे घणा तो तावीज़ लिखाई मुल्हु वॾो होशियारु आहे ईमानदारी परे खां सुञाणे थो त माण्हू केतिरे दम में आहे जे ॾिसे तो भई फाथल आहे तूं वञी थो तावीज़ सभु ख़बर आहे तूं वञी छा थो हा तावीज़ जे पोयां वञण वारा ची बाबा तुंहिंजो कमु तमामु वॾो आहे हा सी आहे वॾो पोइ ची तुआरो तावीज़ लिखंदासूं ज़ाफ़रान जे पाणीअ सां हाणे जी ज़ाफ़रान जो पाणी घणो थी तोलो तोलो तो 20,000 30,000 जो आहे ही मिस्कीन मजबूर मरे तो जदो हम तो 50,000 मौलवी साहब ॾियां तो हिकु टिक हुजे बस तावीज़ कयो कोने कम थियो कोने यकीन कयो त घारे में शहर में मुंहिंजो वाणियो हिकिड़ो कोली मुंहिंजो हारियो आऊं जो वञा त न हारी निभागे के पातल बि माना अक्सर ॾिसंदा आहियो गोॾ असां अधु अथसि केमल ॾिसां त टूडी कार वारो बीठो आहे केमल केरु बीठो आहे केमल मायूं केमल छामू जो ॾाढा धना धनू नालो धना दे ख़बर निभागा अंदर छा पियो विकिरो करी ॿधाईंदे जा मूं ग़रीब खे एकी मौलवी साहब मूंखे ख़बर आहे तूं वहाबी आहीं यकीन कयो हुन मूंखे हुन कोली खे बि ख़बर आहे मूंखे की तूं वहाबी आहीं पोइ की इहे कम आऊं पियो कयां मूं छा थो करी इहे मुस्लमान त्योहार ईंदा थी मूंखां तावीज़ लिखाइण अरे तू लिखंदो जाई कि मूंखे त कलमू पढ़ण कोन थो अचे उही राम राम जेको मुंहिंजो गीता जो किताब लिखी पियो छा लिखी ॾींदुसि ऐं अॼु बि अक़ीदो अथव हिन मुस्लमान मुशरिक जो यार तावीज़ बसि जेकर आहे जादू जेकर आहे हिकु टिकाए कंहिंजो काफ़र जो ऐं बाक़ी सही आहे सही थो चई वमा कफर सुलेमान वलाकिन शयातीन कफरो युअल्लिमून अन्नास सिहर रब फरमाए मुझे बाने सुलेमान शिरक कोन कयो जादूगरन जादू कयो चई सिखारियूं शिरक कयूं कुफर कयूं इहो जादू हे तावीज़ जेके कुझु कुफर जो कम आहे ऐं तूं ज़ाहिरी काफ़रनि खां ई वठंदे न बा हाणे मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे उते जॾहिं उल अज़म अंबिया जड़ा उनखे चयो पियो वञे त ख़ाली हिसाब जे लाइ तो अल्लाह खे चओ उहे इनकार पिया कनि अरे कंहिं में हिमत आहे जो तोखे छॾाईंदो इसवर الذين تبعوا من الذين تبعوا وراء العذاب تقطعت من الأسباب وقال الذين تبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرؤوا منا كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم وما بخارجين من النار आखिरी ॻाल्हि सूरत बकरा में अल्लाह फरमायो
वो ॾींदो जंहिं ताबेदारी कई उन्हनि खां बेज़ार थी वेंदा जिन जी ताबेदारी कई वई। ॻाल्हि खे सम्झो, जंहिं दुनिया में अल्लाह रसूल खां सवाइ जिन जी ताबेदारी कई, जिन जी इबादतूं कयूं, जिन खे ॾंड ॾिनऊं, जिन जहिड़ा सभु कुझु कयूं, रब तो चवे थो ॾींहुं अचण वारो आहे जॾहिं उन्हनि खां उहे बेज़ार थी वेंदा। पोइ हाणे छा करे? वक़ाल लज़ीन तबऊ लौ अन्न लना कर्र फनतबर्रउ मिनहुम कमा तबर्रउ मिन्ना। उन ॾींहुं ताबेदार चवंदो काश के दुनिया में मूंखे वापसि मोकिलियो वञे, असीं हिननि खां ईअं बेज़ार थी वञे हीअ असां खां बेज़ार आहिनि, असीं तव्हांखे चइबो हींअर बेज़ार थी वञो। अल्लाह जा बानो वापसी कान थींदी, मोहलत कान मिलंदी। कुरान तो चवे त उन ॾींहुं बेज़ार थी वेंदा उन्हनि खां जिन दुनिया में हिननि खां माल खाधा, दौलतूं खाधऊं ऐं उहे चवंदा बाबा असांखे ॾींदा वञो, असीं तव्हांखे पार कराए छॾींदासूं। रब चए थो उनखे पुछंदा ई कोन। अरे बाबा तूं सुञाणा कोन थो तई ए साईं ये हेॾा जो तोला से सभु पहिरियों गाड़े बीठा हूंदा आहिनि, कंधे टकेयो, तोला सां सेज विछाया, तोला सां अखियूं विछायूं, तोला सां दुनिया लुटाई, इन आसरे ते त क़यामत छॾाईंदे हीअं तूं सुञाणी बि कोन थो। लो अन्न लना कर्रतन फनतबर्रउ मिनहुम कमा तबर्रउ मिन्ना। कुरान तो चवे चवंदा काश के मालिक असांखे दुनिया में हिकिड़ो भेरो वापसि मोकिले, हिननि खां असीं ईअं बेज़ार जीअं असां खां बेज़ार आहिनि। वतक़त्तअतुल असबाब, सबब सभु ख़त्म थी चुका। पोइ वमा बिखारिजीन मिनन नार, ये ताबेदारी करण वारा ये मुशरिक कदे भी जहन्नम का निकलण वारा कोन थींदा। तेरी मिसालूं ॾियण जो मक़सदु आहे त अल्लाह जा बानो सभु रब जे हथ में वस में आहे, उन जी तौहीद अख़्तियार कई वञे, उन मालिक जी इबादत कई वञे, उन खां सवाइ कंहिंखे बि न सॼो, ॾुख हुजे सुख हुजे, तकलीफ़ में आसानी में पंहिंजे मालिक खे पुकारियूं। इहा ई असांजी दावत आहे, इहा ई अंबिया जी दावत हुई। जनाब आदम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम खां वठी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई माना माण्हुनि खे सम्झाईंदा रहिया त इबादत सिर्फ़ु अल्लाह जी